कि बीडी इलेक्शन यूसी कोलाची वार्ड नंबर 3 उनजो उम्मीदवार हाजी अब्दुल हमीद हींअर प्रेस कॉन्फ्रेंस करणु चाहे थो। उनखां पुछंदासीं पोजीशन त हाजी हींअर तव्हांजी पोजीशन त तुंहिंजे अपोजिशन में हिकु पीपल्स पार्टीअ जो उम्मीदवार आहे, ॿियो आहे पीटीआई जो, ऐं तव्हां टे आज़ादु उम्मीदवार हो। हिन वक़्तु तव्हां यूसी कोलाची जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयो त उन यूसी कोलाची जे अवाम खे कहिड़ो पैगाम तव्हां ॾियणु चाहियो था? यूसी कोलाची जे अवाम खे इहो पैगाम आहे त असांखे ॾियनि, पीपल खे आज़माइयूं ठाहिनि, पीटीआई वारनि खे आज़माइयूं ठाहिनि, ऐं सभिनी खे ख़बर आहे, यूसी कोलाची जे अवाम खे ख़बर आहे त असां एक्टिव माण्हू आहियूं, सोशल माण्हू आहियूं, ऐं कंहिं बि मिसकिन जो को बि मसइलो थींदो आहे त उन जे मसइले लाइ उन सां असां ई अॻियां हूंदा आहियूं। कहिड़ो बि इदारो हुजे, थाणे खां वठी दादरा खां वठी मक़सद खे कहिड़ो बि इदारो हुजे, उते कंहिं बि ॻोठाणे जो, कंहिं बि मिसकिन जो असांजे ॻोठ खां अलावा ओस पास में या किथे बि असां त सॼी सिंध लेवल ते असांजो इहो कमु आहे। असां एक्टिव आहियूं, असां सोशल माण्हू आहियूं,